बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। शहज़ाद उमरानी तरफ़ां सिक भरियो सलाम क़बूल पे। उम्मीद तो कयां त तव्हां सभु ख़ैरियत सां हूंदा। दोस्तों, जॾहिं असांजे आङुरियुनि जा नह वॾा थी वेंदा आहिनि त असां सिर्फ़ु नह कटींदा आहियूं, पंहिंजूं आङुरियूं न कटींदा आहियूं। वॾे एहतियात सां नह लाहींदा आहियूं त मतां असांजे आङुरियुनि खे नुक़सानु पए, एॾो एहतियात कंदा आहियूं। हिकिड़ो मिसाल मां तव्हांखे ॿुधाए वञा, पोइ मौज़ूअ जे तरफ़ अचां थो। फ़र्ज़ु कयो तव्हां मार्केट मां पंहिंजे लाइ हिकिड़ी मोबाइल था वठो। अॼुकल्ह मोबाइल नंढे रेट में 30-35 हज़ार 40 हज़ार ताईं मोबाइल आहे। हाणे मोबाइल उहा तव्हां वठी था अचो, राति जो उनखे चेक था कयो, चार्ज में लॻायो था, पर मोबाइल जेका आहे त उहा गरम थी वञे। हाणे तव्हां छा कंदव? हाणे मां तव्हांखे मशवरो थो ॾियां, हथोड़ी खणो, मोबाइल खे भञो। तव्हां यकीनन ईअं न कंदव, छो जो तव्हां पैसा भरिया आहिनि त तव्हां अॻ में कंहिंखे ॾेखारींदव, मशवरो कंदव। तव्हां पंहिंजे दोस्त सां, संगत सां, भाउ सां तव्हां मशवरो कंदव त हिन मोबाइल में हीउ मसइलो आहे, हाणे छा कजे? त को तव्हांखे चवंदो चार्जर मटायो, को चवंदो कंहिं मिस्त्रीअ खे ॾेखारियो, को चवंदो अगरि वारंटी आहे त वापसि कयो, उतां सेट करायो। तव्हां कोशिशि कंदा आहियो त असांजो नुक़सानु न थिए। वरी तव्हां का घर लाइ फ्रिज वठी आया हो। हाणे ॿिए मंज़िल ते फ्रिज चाढ़ण वक़्तु उनजो हैंडल भॼी थो पए। मां वरी तव्हांखे मशवरो थो ॾियां त हाणे इहा फ्रिज कंहिं कम जी कोन्हे, तव्हां हिनखे हथोड़ी खणो या मथां ई हेठि उछलायो त भॼी पए। तव्हां यकीनन ईअं न कंदव, छो जो सिर्फ़ु उनजो हैंडल भॻो आहे। हैंडल वरी उनखे ॿियो लॻी सघे थो, बग़ैर हैंडल जे फ्रिज जो दरवाज़ो खोले बंदि करे सघूं था। दोस्तो, जॾहिं असां नंढड़ियुनि शयुनि में असां एॾो एहतियात कंदा आहियूं, नह लाहींदा आहियूं, आङुर जो ख़्यालु कंदा आहियूं, मोबाइल 30-35 हज़ार वारी वठी था अचूं, उहा गरम थी वञे त असां तव्हांखे मशवरो था ॾियूं हिनखे भञो, पोइ बि भञो नथा। फ्रिज जो हैंडल भॼी पियो आहे, माना तव्हां उनखे उछलायो नथा, उनखे हथोड़ी खणी भञो नथा। उहो नाकारा न आहे। दोस्तो, असां जॾहिं हिन नंढियुनि शयुनि जो नुक़सानु नथा कयूं त जॾहिं बि रिश्तनि में ग़लति फ़हमियूं के दराड़ पइजी वञनि त यकीनन उहे ग़लति फ़हमियूं परे कयो, उहे रिश्ता ख़तमु न कयो। ईअं न सम्झो त हीउ रिश्तो मुंहिंजे कंहिं कम जो कोन्हे। जीअं तव्हां नंढड़ी मोबाइल जो हिकिड़ो ध्यानु कयो था, उनजे लाइ मशवरो था कयो, कंहिं दोस्त सां, संगत सां, कंहिं माइट सां, कंहिं भाउ सां मशवरो था वठो त हाणे हिन मोबाइल जो छा कजे। ईअं ई जॾहिं बि तव्हांजे रिश्तनि में ग़लति फ़हमियूं पैदा थियनि, चवंदा आहिनि त बूढ़ो ॿधी बि आचार कजे। तव्हां मशवरो कयो, पंहिंजे ख़ैर ख़्वाहनि सां मशवरो कयो त उहे ख़ैर ख़्वाह तव्हांखे अहिड़ो मशवरो ॾींदा जीअं तव्हांजूं जेके ग़लति फ़हमियूं आहिनि उहे परे थी वञनि ऐं रिश्ता जेके आहिनि त उहे बची वञनि। रिश्तनि खां सवाइ बि इंसानु हली थो सघे। तव्हां रिश्ता विञाए वियो, पर कामयाबी हिन में कोन्हे। तव्हां रिश्तनि खे हलाए वञो। मरण वारे जे कॾहिं इंसानु छो रोअंदो आहे? जॾहिं इंसानु मरी वेंदो आहे त उन्हनि जूं ॻाल्हियूं यादि ईंदियूं आहिनि, उनजे एतमाद ते, उनजे ख़ुलूस ते, उनजे मुहबतुनि ते, उनजे कस खाइण ते, उनजो इंसान जी दिलि जेका आहे उहा भरिजी ईंदी आहे त हिन जो हेॾो ख़ुलूस हुयो, हेॾो प्यारु हुयो, हीउ हिकिड़ो सचो इंसानु हुयो ऐं हिननि जी हेॾी मुहबत हुई नंढनि सां वॾनि सां। इंसान खे जेको रुआरींदो आहे उहो इंसान खे प्यारु रुआरींदो आहे, उनजूं मुहबतूं रुआरींदियूं आहिनि। अगरि रिश्तनि में नफ़रत पैदा थी वञे, यकीन कयो त इंसानु कंहिं फ़ौतगी ते वञे त अथो, पर उनखे को बि फ़र्क़ु नथो पए त हिन दुनिया में रहियो आहे या दुनिया छॾे वियो आहे। दोस्तो, हिन सॼी कचहरी जो मक़सदु इहो आहे त पंहिंजनि रिश्तनि जो क़दुरु कयो। मोबाइल वांगुरु थोरो रिश्तो गरम थिए, उनखे नाकारा न सम्झो। नह वॾा थी वञनि, उहे नह कटियो, आङुरियूं न कटियो। यकीनन तव्हां आङुरियूं न कटींदा आहियो। अगरि फ्रिज जो हैंडल भॼी थो पए त यकीनन उहो फ्रिज बेकार कोन्हे। उहो फ्रिज बग़ैर हैंडल जे बि हली सघे थो, उनजो दरवाज़ो असां खोले बंदि करे सघूं था। जॾहिं बि रिश्तनि में ग़लति फ़हमियूं पैदा थियनि त ग़लति फ़हमियूं ख़तमु कयो, रिश्ता ख़तमु न कयो। अगरि मुंहिंजो पैगाम पसंदि अचे त दोस्तनि सां ज़रूरु शेयर कजो। मूंखे कंहिं नए वीडियो ताईं ॾींदा इजाज़त। पंहिंजो ख़्यालु रखिजो। अल्लाह निगहबान। नयूं कहाणियूं, घरेलू वाक़ियात ॾिसण लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, लाइक कंदा, शेयर कंदा।